लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आहियां अवांजो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे अॼु असांजो महिमान असांजो सीनियर आहे असांजो मीर असांजो डॉक्टर ऐं हिकिड़ो घण रुखो ऐं घणनि मानाउनि वारो शख़्स जेको ज़िंदगी में हलंदे 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 हाणे इन हंधि पहुतो आहे त हुन पंहिंजे अबनि ॾाॾनि जी ज़मीन खे हिकिड़े मॉडर्न ज़रई फार्म में तब्दील करे ऐं कुनरी जे वेझो मोर झंगो फार्म जेको आहे उन जे हवाले सां हुन ॾींहुं राति महिनत करे ऐं हिकिड़ी शइ सिंध जे साम्हूं आंदी आहे ऐं उन सॼे ज़रई फार्म खे असां अॻिते हली उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर मां आख़िरी जुमिलो ई चवां त जेका बि मॉडर्न टेक्नोलॉजी आहे उहा सॼी जो सॼी उहो ज़रात में कीअं कतब आणिजे उन जे बारे में असांजो ही महिमान जेको आहे उहो इंतिहाई संजीदगी सां सोचे थो ऐं डॉक्टरी त हुन MBBS कई असांजो अॼु जो महिमान डॉक्टर मीर अमानुल्लाह टालपुर। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वॾी महिरबानी ऐं सभ खां अवल त अवांजा थोरा तव्हां टाइम ॾिनो ऐं मूं चाहियो पिए ऐं मूंखे तव्हांजा क्लासी आहिनि डॉक्टर एजाज़ तुर्क वारा उन्हनि चयो त हिन सां मोर झंगे में वञी ऐं इंटरव्यू कर ऐं उहो माण्हुनि खे ॿुधाए त असां ओॾांहुं बि ईंदासीं पर हाणे कराची में जो तव्हां झलिजी पियो असां वटि त चयोसीं त हिकिड़ा इंटरव्यू जा हिसा हिते बि कयूं था। अवांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु सभ खां अवल अवां पंहिंजे वालदेन जे बारे में असां तव्हांखे एतिरो सुञाणो त डॉक्टर मीर अमानुल्लाह टालपुर आहे हुनजो तालुक़ु जेको आहे उहो उमरकोट ज़िले सां आहे हुनजो तालुक़ु थर सां आहे हुनजो वॾे में वॾो असां जेका सुञाणप हुई उहा मीर अली बख़्श टालपुर साहिबु उहो उन जे हवाले सां हुई त हाणे मीर अली बख़्श टालपुर बि थियो थर बि थियो उमरकोट बि थियो डॉक्टरी बि थी पर सभ खां अवल तव्हां पंहिंजे वालदेन जे बारे में ॿुधायो उहे केरु आहिनि? मतिलबु 5th जनरेशन आऊं जेको आहियां असां अमीर शेर मोहम्मद जेको मीर पुखास वाली मीर पुखास हो जेको शेर सिंध हो ऐं दॿे जी जंग जेका विड़ी मसरगाल जो उन जी 5th जनरेशन आहियां ऐं वालिद असांजो इतफ़ाक़ सां वालदा ऐं वालिद ॿिन्ही जो असांजे ई माना ईअं नुख सां तालुक़ु आहे मीर शेर मोहम्मद जी औलाद आहिनि। वालिद साहिब जी माने पंहिंजी सौट सां शादी थी वालदा सां फैमिली जी टी इहो ई आहे जेको घणो करे पंहिंजो ॾाॾो ॾिठो मूं पंहिंजो ॾाॾो बि ॾिठो नानो बि ॾिठो। अच्छा हा पर ॾाॾो ॾिठो न पर ॾाॾो न ॾिठोसीं। मीर नबी बख्श ख़ान उहो कोन ॾिठोसीं। मीर अब्दुल्ला जेको ॾाॾो असांजो ऐं मीर अलादात ख़ान नानो असांजो। हाणे मीर पंहिंजो ॿिन्ही जी जेका एज हुई सा 94 ऐं 96 तरतीब वार सां असांजे ॾाॾे जी हुई 96 साल एज ऐं नाने जी असांजी हुई 94 साल एज त इन करे काफ़ी वेझा बि रहियासीं ॾिठोसीं बि। पढ़ियल केतिरा आहिनि? पढ़ियल त अॻे जी जेकी रवायती हूंदी हुयूं छा त हिकिड़ो रिएक्शनरी दौरु हो उन टाइम ते शायदि त अंग्रेज़नि सां जेको तकरार हो उहो ताज़ो ई थियो एंड थियो त उन करे जेका इस्लामी तालीम हुई या सिंधी तालीम हुई पंहिंजी उन वक़्तु जेका मुरवज उनखे त कयो पर माना इंग्लिश वारे पासे असांजो ॾाढो कोन हो माना उन न पिराई पर नानो असां वारो आहे उहो माना पढ़ियो घर खां पहिरियों ॿाहिरि निकितो ऐं ॿाहिरि पढ़ियो ऐं नूरमंद स्कूल जेका ठही हुई लाखेर साहिबु नूरमंद लाखेर साहिबु ठाराई उन में डोनेट बि कयो हुई उन जे नाले सां कमिरो बि ठहियलु आहे ऐं पोइ वरी पंहिंजो वॾो पुटु हो मीर इमाम बख़्श ख़ान उनखे ऐं असांजो वालिद साहिबु उनखे ऐं ॿियो हिकिड़ो उन्हनि जो सौटु हो मीर नेकमत ख़ान इन टिनी खे हिते दाख़िल बि करायो नूरमंद स्कूल में। अॻे रवायती इहा हूंदी त ॻोठ 5 दर्जा ॻोठ में पढ़िबा हुआ पोइ कुझु फैमिली मेंबर्स छा जो असांजो नानो पहिरियों दफ़ो फैमिली में जेको ॿाहिरि निकितो ऐं ॿाहिरि पढ़ियो त उनखे अहसासु हो त ॿाहिरि पढ़णु ज़रूरी आहे माना सो उन वरी हिनखे असां मोकिलियो हिते हैदराबाद शहर में तॾहिं कैफ़े जार्ज हूंदी इन जे वेझो ई एक्सन बेकरी आहे इन जे वेझो ई हिते हिकिड़ी जॻह मसवाड़ ते वठी
ॿ साल खनि हिते पढ़िया, पोइ वॾे पुट खे वरी पाण घुराए वरितईं, त पोइ वरी असांजे वाले साहिब खे नूरबंद हॉस्टल में दाख़िल थिया, उते पढ़िया। पोइ उन खां पोइ वरी वालिद साहिबु सिंध मदरसे में आयो, मैट्रिक उतां कई, वरी सिंध मदरसे में। अव्हांजे घरनि में औरतूं कॾहिं खां पढ़णु शुरू थियूं? असांजे फस्ट जेका तइलीम खणी चओ त औरतुनि में मां वाली बख़्श जी न्याणी खे ॾिनी। अच्छा। अदी जन्नत नालो आहे, सभिनी में औलाद में वॾी आहे माना, उन तइलीम माना मुनवर जी माना वॾी सिस्टर अञा हयात आहिनि। ॿियो जेको वरी अचे थो, वरी मूं पंहिंजी न्याणी खे, शी इज़ डॉक्टर। मुंहिंजा टई जेके न्याणियूं, डॉक्टर अंबर टालपुर डर्मेटोलॉजिस्ट आहे, कंसल्टिंग डर्मेटोलॉजिस्ट आहे। उन खां पोइ मुंहिंजी वरी ॿी न्याणी हुई, उन लॉ कई, उन बि मतिलबु भई टीचर। नाला त ॿुधायो वकीलनि डॉक्टरनि जा। हा, उनजे आहे नौरीन टालपुर, ऐं सभिनी खां वरी धीउ में जेका नंढी हुई उहा वरी मेरीन टालपुर। उहो उन बि BEd MAd कई, माना मास्टर्स कराई, सभिनी न्याणियुनि खे बि कराई, पुट खे बि कराई। त पढ़ण जे बारे में शौक़ु ॿारनि जो आहे, तव्हांजो आहे? ॿारनि खे लाज़मी करे, ॿार हिकिड़ी पंहिंजी एज में जेसिताईं उनखे पेरेंट काउंसलिंग नथो करे तेसिताईं ॿार खे त ख़बर न आहे, उहो रस्तो नथो वठे। काउंसलिंग कईसीं, इनकरेज कयोसीं, पोइ हाणे सक्सेस रेट आहे, हर कंहिं सक्सेस कयो। 2 हाउस वाइफ आहिनि, ऐं वॾी जेका आहे छा मतिलबु कंसल्टिंग आहे, डर्मेटोलॉजिस्ट बि आहे माना। सो ईअं ई न्याणी। पुटु हिकिड़ो। हा, माना फस्ट 2 न्याणियूं, पोइ वरी पुटु, वरी टी न्याणी। पुटु उन जेको आहे सो पढ़ियो, प्राइमरी जेका पढ़ियो हिते पब्लिक स्कूल में, हैदराबाद 4 नंबर लतीफ़ाबाद। 4 नंबर लतीफ़ाबाद। पोइ वरी उतां खां फज़ले के कॉलेज मर्दान में बोर्डिंग में। अच्छा, मर्दान बोर्डिंग में। हा, उते रहियो। पोइ उतां ई जी हिन A लेवल कई, त पोइ हिन IELTS पास करे फस्ट अटैम्प्ट में, पोइ हीअ हलियो वियो फाउंडेशन कोर्स लॉ में इंग्लैंड, ऐं उते माना हिन LLB बि उते कई, ऐं LLM बि उतां कई, ऐं बैरिस्ट्री बि उतां कई। हाणे ॿार कई, हाणे हिते आहे? हाणे हिते आहे माना। अच्छा। साल खनि प्रैक्टिस कयसि, पोइ मुंहिंजो भला हाणे ॻाल्हि त सेल्फ एक्चुअलाइज़ेशन ते वञणु खपे माण्हू खे, त तूं कहिड़ी कंफर्टेबल ज़ोन पसंदि थो करीं। हा, आया लॉ खे एज ए टेकअप थो करी प्रोफेशन, त चई जेकॾहिं मूंखे पंहिंजी विल ते छॾियो ऐं त पोइ आउं एग्रीकल्चर खे वधीक प्रेफर थो कयां। अच्छा, उहो भला तव्हांखे ॾिसी कई या उहो माहौल सम्झ में आयो त इहा सही? इहा थोरी ठहियल ठुकियल हुई, पकी पकाई हुई। होॾां त ठाहिणी थी पए, ठाहिणी थी पए, हर दलील पढ़णो थो पए। न उहो मतिलबु 2 रीज़निंग हुई। हिकिड़ी जेका मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे या ईंदड़ ॿियनि माण्हुनि लाइ बि नसीहत आहे, त बेसिक्स LLB हितां करे, पोइ LLM या ॿार माण्हू वञी ॿाहिरि करे, माना बैचलर हिते करे। रीज़न इहो त हिते जो लॉ ऐं हुते जो लॉ आहे, उन में एप्लीकेशन में फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु आहे। लॉ त सेम आहे मूंसां ॻाल्हियो, पर काफ़ी शयूं आहिनि या हिते जा जेके कस्टम्स आहिनि वकालत जा, त हीअ जिते मतिलबु प्रेज़ेंटेशन कंदो हो, हिकिड़ो अहिड़ो केस हो जिते पब्लिक इंट्रस्ट जो केस हो, त मुंहिंजो तूं इहो खण, इरीगेशन जे हवाले सां हो, पब्लिक इंट्रस्ट में। त हाणे उहो लाज़मी ॻाल्हि आहे, उमरकोट सेशन जंहिंजा सभु पिया हा, त भई अॼु कहिड़े अंग्रेज़ मां जी पाता हिते, लाज़मी ॻाल्हि हिन जी लेवल हाणे उते जेका LLB LLM उहा हुजे, पोइ इहा बि मिसमैच हुई जेका हुन लाइ हिकिड़ो हिंड्रेंस पैदा पियो थियो, त हिते जी सोसाइटी खे कीअं मर्ज करे, त इहो हुजणु खपे। त बेसिक्स जेके बैचलर आहे कंहिं बि सब्जेक्ट में आहे, त उहा लोकल हुजणु खपे, उहो कलर हुजे, पोइ वञी उनखे इनरिचमेंट करे माण्हू ॿाहिरि। त इन करे हाणे ॿार थिया इहे सेपरेट पंहिंजी घरवारी मुंहिंजी सॻी कज़न आहे। हा, ऐं ओजी रवायती जेके पाण वारा पढ़ी आहे, मतिलबु घर में, ऐं प्राइवेटली एग्ज़ाम ॾेई माना मैट्रिक कई। माना उहो वरी शादी खां पोइ वरी मूं इनकरेज कयोमांसि, त भई हाणे तूं कम से कम मैट्रिक त करे छॾ। पोइ वरी हुन मैट्रिक कई, बाक़ी शी इज़ हाउस लेडी, ऐं तव्हांखे संभाले थी कंट्रोल औज़ार इस्तेमालु थींदा आहिनि मर्दनि ते, हुन मां सभु को गुज़रे थो। हा, उन ते ताबे आहियूं। अव्हां जो वालिद साहब छा हो?
उहो पढ़ियो नूर मोहम्मद लाखिर साहिब जे नूर मोहम्मद हाई स्कूल में दाख़िल थियो, हॉस्टल में आयो, उते पढ़ियो केतिरो? उते मैट्रिक कई। जी। मैट्रिक खां पोइ 1935 धारे पोइ सिंध मदरसे में हिते कराची में तॾहिं गार्डन में हिते फ्लैट वठी ॾिनो असांजे ॾाॾे, हिते रहंदो। पोइ 2 साल हिते पढ़ियो, इंटरमीडिएट कई त पोइ वरी ॾाॾे असांखे वरी इंगेज करे छॾियो एग्रीकल्चर में। 1937 में वरी हुनखे जेको हींअर मौजूदा फार्म आहे असांजो मोरजंगो, उते उहो हवाले कई त हुनखे लुक आफ्टर कर। वरी जो फार अवे उहो असांजो पेरेंटल माना उहो एग्रीकल्चर फार्म कोन हो, इहो असांजे ॾाढे वरितो माना वरितो त पोइ उन वरी छो त उन ज़माने में कम्युनिकेशन हो कोन, घोड़नि ते मीरपुर ख़ासि असुलु ॻोठु घोड़नि ते अचणु वञणु हूंदो। हिकिड़ो 2 चकर खां पोइ वरी ॾाढे ॾिठो त हिनखे उते एकोमोडेट कयो ऐं उन खां वठी पोइ उते ई वालिद साहिबु रहियो। पर वालिद साहिब जो शिकार जो शौक़ीन हो, इन करे पहिरियों माण्हू हो जेको थर में इन रोड 4 व्हील गाॾी खणी वियो असांजे इलाइक़े में थर पार्कर में। ऐं चील टू कांटियो ऐं देन मिठी टू जेका नंगर पार्कर, इहो पहिरियों रस्तो माना एक्सप्लोर कयो। न त हू हूंदियूं वाटूं हूंदियूं हुयूं या वरी माण्हुनि जा गस हूंदा पेचरा हलण जा, गाॾी किथां वञे इहो वॾो इशू हो। पोइ उन ज़माने में माण्हू ट्रैक्टर हुआ। वालिद साहिबु छो त अचण सां हिनखे मैकेनाइज़ेशन कई उन टाइम। अच्छा। हा, 56 में इवन देन माना फुल कंबाइंड हार्वेस्टर हुआ। गाॾी त 41 में वरिती, 1941 में गाॾी वरिती। पोइ शिकार जे न शौक़ु आहे न, पर उहे रस्ता उन शिकार कंदे ॾिसी छॾिया आहिनि या न? अचण वञ अॻे थींदो, अॻे थींदो घोड़नि ते उठनि ते कनवाए ठहंदो न अॻे, माना सीज़न थींदी शिकार जी। हा। पोइ 2 महीना 3 महीना ख़ासि तौर जेको सियारो हूंदो उन जो सॼो इहो सफ़र ईअं ई हूंदो। घर खां मोकिलाए कैंप पूरी हूंदी, सामान हूंदो, सॼी टीम गॾु हूंदी, मतिलबु 100 बंदूकची गॾु हूंदा हुआ माना जिन खे पाण बंदूकूं वठी ॾिनी। अहिड़े कंहिं शिकार ते तव्हां विया आहियो? आउं वियुसि 71 में जॾहिं वार ख़तमु थी, उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो वालिद साहिबु गॾु डेज़र्ट जे शिकार ते आउं वियुसि। तॾहिं गढड़ो माना स्टेशन हुई हिते, उते असां रहियासीं 3 रातूं शिकार। वरी उन ज़माने में शिकार जा प्रोटोकॉल्स हूंदा त भई हिन उमिरि जे जानवर खे धकणबो, हिन उमिरि जे मादी खे धक न हणिबो, फलाणी सीज़न में शिकार न कबो। हाणे त प्रोटोकॉल आई हाणे कोसगर आहे। सो पोइ उन हवाले सां अचणु वञणु थर में थियो त पोइ थर में 1946 में इलेक्शन में बीठो पहिरियों दफ़ो 46 में मुस्लिम लीग जे टिकट ते ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी सां कांग्रेस जो मुक़ाबिलो ऐं रईस ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी रईस ग़ुलाम खान बुरगड़ी बैरिस्टर जो पुटु ऐं उन वक़्तु कांग्रेस जो टिकट हो, वालिद साहिब खे मुस्लिम लीग जो टिकट हो। हाणे इहा सिंध बम्बईअ खां जुदा थिए 10 साल थिया। हा, जेका पहिरीं इलेक्शन 46 वारी, इहा बेसिकली जेका इलेक्शन जो पर्पज़ बुनियादी इहो हो त बाउंड्रीज़ कीअं कजनि, जेके बॉर्डर लाइन बाउंड्रीज़ हुजनि। हाणे जी मिसाल तौरु उन ज़माने में जेको असां थर पार्कर आहे, इन में 3 सीटूं हुयूं, हीअं यकियूं हीअं विर्थ में कोन हुयूं पर हीअं डेग में उहे रखियूं। इन करे वियूं जो हिकिड़ी में हुई अरबाब, मुंहिंजे ख़्याल में अलजुड़ियो साहिबु हो शायदि, या अरबाब तोगाची हो, अरबाबनि जी फैमिली मां अलजुड़ियो आहे या अरबाब तोगाची आहे, पर इन्हनि मां इहो रवायती तरह रहिया आहिनि। समा फैमिली मां रहिया आहिनि अरबाब साहिबु। ऐं हिननि जो हिकिड़ो पुराणो हुते हिकिड़ो पॉलिटिकल या राजदारी जो नेटवर्क रहियो आहे त उहो हो। ऐं ॿिए पासे राणा हमीर सिंह जो ॾाढो राणा अर्जुन सिंह हो, माना उहो बि मुस्लिम। तॾहिं खिपरो वग़ैरह इहो सॼो जेको इलाइक़ो उमरकोट जो हींअर प्रेज़ेंट आहे वेंदे बॉर्डर ताईं, डिस्ट्रिक्ट उमरकोट सॼो खिपरे जो पार्ट। बॉर्डर त तॾहिं कोन्हे न, बॉर्डर कोन्हे पर हींअर वक़्तु जो जेको बॉर्डर आहे एसि ताईं। हा, हीअ कॉन्स्टिट्यूंसियूं ठाहियूं हिननि इन हिसाब सां हुयूं त जेको कांग्रेस वारो जेको बॉर्डर लाइन कॉन्स्टिट्यूंसियूं उन्हनि ठाहियूं इन हिसाब सां हुयूं त जेको खटे अचे, कांग्रेस खटे अचे त उहो इलाइक़ो माना इंडिया सां शामिलु थिए, जो मुस्लिम लीग खटे अचे त इहे ॾाढियूं सेंसिटिव कॉन्स्टिट्यूंसियूं। लिटमस पेपर हो। हा, लिटमस पेपर हो। इहो लिटमस पेपर हो। त इन में असांखे जेको हीउ थर पार्कर आहे,
उन में ऐं प्लस खिपरो अचे थो पार्ट ऑफ कुझु उहो सांगड़ जा ॿिया इहे अचनि था जेके थर जा डेज़र्ट जा इहे गॾु आहे। इन में राणा अर्जन सिंह नेहरू उते अची बाक़ाइदे हिकिड़ी राति रहियो राणे अर्जन सिंह वटि, तो ख़बर आहे कि हिंदू मेजॉरिटी आहे। हा, स्टिल असांजो जेको हींअर डिस्ट्रिक्ट आहे उन में अक्सरियत डिस्ट्रिक्ट उमरकोट में 51% हिंदू जाति आहे, 49% मुस्लिम आहिनि, ठीकु आहे। सेंसिस जे हवाले सां। ऐं डेज़र्ट में जेको आहे 48% हिंदू जाति आहे ऐं 52% मुस्लिम आहिनि। ऐं मीरपुखास में ऑलमोस्ट 38% हिंदू जाति आहे। हाणे वालिद साहब मुस्लिम लीग में छो, मतिलबु मां सुवाल थो पुछां कांग्रेस में छो कोन हो? हा, उहो रीज़न इहो हो त लाज़मी ॻाल्हि हो, पंहिंजो चाचो बि हुउसि, सहुरो बि हुउसि, असांजो फस्ट पार्लियामेंटेरियन फैमिली में जेकॾहिं आयो त उहो नानो असांजो आयो फैमिली में। नानो थियो मीर अलदाद, मीर अलदाद खान, उहो मीर अली बख्शी हो, वालिद साहब इमाम बख्शी हो, MLA हो, उहो हो MLA। हा, पहिरीं जेका हिकिड़ी थिया मेंबर इन्हनि जेका फस्ट इन्हनि असेंबली ठाही उन में उन्हनि नॉमिनेट कया, उन में बि मेंबर हो, पोइ वरी जेका इलेक्शन थी उन में बि मेंबर हो। ठीकु। त इन करे उहा हिकिड़ी इंस्पायरेशन फैमिली खे हुई त पॉलिटिक्स में इन थिजे। रीज़न हुई त बि पुराणी लेगेसी हुई फैमिली जी, माण्हुनि सां उथण वेहण जी लेगेसी हुई, त उहो बि कंपल्शन हो। त पोइ उन में असांजी फैमिली जा माना जीअं मीर शर्मा जो टे औलाद हुआ। वॾो पुटु हो मीर फ़तेह ख़ान, उन जो पुटु मीर मोहम्मद मीर उर्फ़ मीर आचन, उहो इलेक्शन विढ़ंदो हो, सेनेटर बि थियो, मीर आचन थियो न? हा थियो, हा, उहो थियो। उन उहा फैमिली जो हिकिड़ो पार्ट हो। ॿिया ॿ पुट हुआ वरी, उन में वरी ॿिए नंबर में उहो मीर नबी बख्श हो जेको असांजो ॾाढो हो। त उन में पहिरियों पार्लियामेंटेरियन वरी थियो वालिद साहब थियो। ऐं जो नंढे में नंढो पुटु हो मीर इमाम बख्श खान जेको लाहौर में ॼायो हो जॾहिं ठाह थियो राणी ऑफ जोधपुर सां गॾिजी। त हाणे अंग्रेज़नि चयो त असां एमनेस्टी ॾियूं था, हीउ जहिड़ो छॾे, छो त गोरीलाबाद पे वेड़ी मीर शर्मा 10 साल। त इन करे पोइ थ्रू जेका क्वीन ऑफ जोधपुर हुई उन मीडिएट कयो, लाहौर में एग्रीमेंट थी माना। त 2 साल वरी मीर शर्मा हुते लाहौर में रहियो। हीअ चाहे मीरा जेका लाहौर में आहे इहा खोटाई, छो उन वक़्तु हुन सां गॾु 2000 फोर्स गॾु हुई माना, जॾहिं लाहौर में मतिलबु एमनेस्टी खे अवेल कयो माना उन टाइम। हिकिड़ी इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, शायदि कुझु ॼाण में मूंखे असांजे ॾिसंदड़ खे इज़ाफ़ो मिले त जॾहिं मीर शेर मोहम्मद उर्फ़ शेर सिंध, त तव्हांजा बाक़ी मीर ख़ैरपुर ऐं हैदराबाद वारा त इन नोयत जा न आहे न त अंग्रेज़नि सां विढ़नि? इहो सिंपल ईअं खणी वठिजे ॻाल्हि खे त जॾहिं टेक ओवर कयूं कलोड़नि खां त सेंट्रल गवर्नमेंट थी हैदराबाद। हा, ऐं 2 उन जा ईअं सम्झो प्रोविंसिस जा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स हुयूं जेके बॉर्डर ते हुआ घणो करे। हा, उहो उते रखियो हिकिड़ा सोराबाणी, माना उहो सोराब ख़ान जो औलाद सोराबाणी थी आहे। ऐं हेॾां वरी माणकाणी, माना माणक जो औलाद मीर शेर मोहम्मद माणकाणी कलान जो, उनखे वरी मीरपुखास ॾिनो। हाणे मीरपुखास में पार्ट ऑफ खिपरो ऐं कुझु पार्ट ऑफ सांगड़ ऐं बदीन, तव्हांजो टंडवालायर ऐं विंदे तव्हांजो ठठे डिस्ट्रिक्ट जो जेको उभरंदो पासो आहे दरिया जो। ऐं इहा माना रही डेज़र्ट वारो जेको इलाइक़ो हो उहो वरी हैदराबाद वारनि जे अंडर हो माना। अच्छा, उन्हनि जी माना जेका बि उते एडमिनिस्ट्रेशन हुई उन्हनि जी हुई। ही 2 एडमिनिस्ट्रेटिव यूनिट हुआ। पोइ रीज़न उन जो इहो थियो त तव्हां चओ त उन्हनि पार्ट प्ले कयो, पर उते थोरो तज़ाद थी वियो त अंग्रेज़नि खे एग्रीमेंट्स कंदा हुआ, पोइ अहिड़े नमूने सां आहिस्ते आहिस्ते इंक्रोचमेंट कंदा। त कराची त अॻे ई टेक ओवर करे विया कराची खे। त हाणे हिकिड़ो हो हुननि जो त भई असां टेक ओवर कई, पर हा असीं अॻिते एग्रेजन कोन था कयूं, असीं वञूं था अफ़गानिस्तान, असांजो गोल आहे, लिहाज़ा तव्हां असां लाइ रुकावट दरिया में रुकावट न विझो। इन एग्रीमेंट्स ते ॻाल्हियूं हलियूं पिए, पर ॻाल्हियुनि हलंदे हलंदे ओचितो ई सॼो अटैक थियो ऐं किले ते कब्ज़ो कयो। त उन वक़्तु मियाणी में सॼी फोर्स गॾिजी वई हुई, पर उहा अंडर कंहिं गाइडलाइन में या रेगुलेशन हिकु ऑर्गेनाइज़्ड वे न हो, गॾिजी विया हा त भई एमरजेंसी थिए पई, अंग्रेज़ अॼु मीटिंग थिए थी, कुझु बि थी सघे थो। उन में 3 गॾु हुआ न,
ओॾी महिल ख़ाली जेको पंहिंजो हैदराबाद वारा निगोसिएशन पहलियूं मीर शेर मोहम्मद फोर्स वठी टंडे अलायर जो टंडो अलायर जेको तइलको आहे या हाणे डिस्ट्रिक्ट जो इहा ई बाउंड्री ठीकु त हाणे जेसि ताईं कॉल थिए सेंट्रल गवर्नमेंट कॉल करे हे तयारी में त वेठो आहे। टंडे अलायर ताईं मीरपुर ख़ासि खां मूव कयूं तॾहिं सेंट्रल सॼो किलो वग़ैरह मीरपुर ख़ासि जो हुतां मूव करे हिते आया त हाणे जेकॾहिं कॉल कनि त असीं हलिया वेंदासीं हलिया। बहरहाल उहो जेका हिकिड़ी डिसऑर्गनाइज़ जंग थी ओचितो हुननि अटैम्प्ट कयो बिटरे कयो अंग्रेज़नि उहो अटैम्प्ट कयो जंग थी पर विखिरजी वई। डॉक्टर अंग्रेज़ जे बिटरे छो था चओ? अंग्रेज़ त ईअं ई कंदो न स्ट्रेटेजिक। हा पर उहो बिटरे त तव्हां या मां कंदासीं न। बिटरे माना हुननि जेको हलफ़ खयो पंहिंजो हलफ़ खयो हलफ़ उन त फिरी वियो। हा हा पंहिंजो हलफ़ हो त असां नॉन वायोलेंस आहियूं जेको वर्ड ॾिनो उन वर्ड ते उन ते असां वेही शर्त शुरू तइ था करियूं निगोसिएशन था करियूं त ॾिसो अॻे जेके बि निगोसिएशन्स थींदियूं हुयूं उन में बीबो बि उनखे ऑनर बि कबो हो। ऐं तव्हां सिंध जा ॾिसो न वॾा सूबी शाइर निगोसिएशन में शहीद थी वियो न। हा या बलूचनि में नौरोज़ ख़ान जो जेको थियो निगोसिएशन में त हिकु रवायतूं रहियूं आहिनि त निगोसिएशन खे ऑनर कबो आहे पर पोइ हाणे उहो डिपेंड करे थो जो अॻियां निगोसिएट करे पियो उहो उनजे अंदरि में छा आहे माना हुन बिटरे कयो उन हलफ़ जेको आहे हिकिड़ो कोड ऑफ जेको आहे डायलॉग आहे उनजी जीअं नरफ़ी कई माना बहरहाल जंग थी। ख़ैरपुर में हिकिड़ो ॿी शइ थी माना ख़ैरपुर में ईअं थियो त ख़ैरपुर में जे मीर रुस्तम ख़ान हो ऐं उनजो वेगो भाउ मीर अली मुराद ऐं उनजी थोरो तबियतनि मिज़ाजनि कुझु अहिड़ो हो जो कुझु इख़्तिलाफ़ थी विया राज थोरो जा इशूज़ आहे मसइला मामला शिकायतूं ईंदियूं हुयूं लाज़मी ॻाल्हि आहे वॾो भाउ नंढे भाउ खे तनबी कंदो त उहो जेको हिकिड़ो हो उन मां हुननि फ़ाइदो वरितो अंग्रेज़नि तज़ाद मां फ़ाइदो वरिती ऐं हुनखे मज़ूल करे ऐं मीर अली मुराद कब्ज़ो करे वेही रहियो अंग्रेज़नि जी मदद सां त इन करे उहा फोर्सिस जंग में न शरीक थी सघिया। मीर शेर मोहम्मद जॾहिं हिते ऐं ख़बर पई त भई कब्ज़ो थी वियो आहे त अंग्रेज़नि खे ख़बर ई भई फोर्स वठी वेठो आहे पोइ अंग्रेज़नि पंहिंजो मोकिलियो डेलीगेशन मोकिलियो त भई असांजी ग़लतफ़हमी में जंग थी असां हुनखे वरी रीएड्रेस करियूं था लिहाज़ा तव्हां सां जहिड़ो ई कोन्हे ऐं असां अफ़गानिस्तान वञणु चाहियूं था सेफ पैसेज त पोइ में मीर शेर मोहम्मद जवाबु ॾिनो हुननि खे त ॿ सूरतूं आहिनि हिकिड़ो त इमीडिएटली किलो ई करियो जेके डिटेंशन में आहिनि उन्हनि खे आज़ादु करियो जॾहिं किलो आहे माना इहो हैदराबाद जो कब्ज़ो थी वियो न कब्ज़ो थी वियो ऐं जेके डिटेंशन में आहिनि माण्हू कया अथव मीर साहिब आहिनि या ॿिया जेके हा उहो डिटेंशन जेके थी आहे उन्हनि जी उन्हनि खे आज़ादु करायो जेकॾहिं न त ॿी सूरत में जंग आहे। बहरहाल उन में अञा इहा निगोसिएशन के फाइनलाइज़ ते कोन पहुतियूं त मीर शेर मोहम्मद मूव कयो हैदराबाद तरफ़ पोइ नारेजन जो ॻोठ आहे हिते फोर्सिस अची गॾिया ऐं पोइ जंग लॻी दुआबो इहा फुलेली आहे पुराणा फाटक इहा जंग। मूंखे अञा हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो त ही तबियतनि मीर शेर मोहम्मद या माणकाणी मीर ईअं हुआ त या हिननि वटि ॿियो को जोश जज़्बो जो अंग्रेज़ सां विड़िया पए जोश मुहरिक छा आहे धरती आहे पंहिंजी अन आहे पंहिंजी बादशाही आहे या हीउ सभु कुझु फुरिजी वेंदो। हाणे जनरली तव्हां हिस्ट्री पढ़ो हालांकि छो त असांखे रेफरेंस धारियुनि हिस्ट्रियुनि मां था वठिणा पवनि पर जेकॾहिं तव्हां पढ़ो त टाइलपुरनि जे 3 जनरेशन रूल कयो पर उहो उन में कंहिं क़िस्म जी माना हिकिड़ी जीअं समाज जी बुराई हुजे उहा तव्हांखे किथे बि कान ॾिसण में ईंदी। ठीकु अल्कोहोलिज़म हुजे ॿी हुजनि जेके थींदियूं आहिनि या हरम ठाहिणु या हीअ करणु हू करणु जीअं उन ज़माने में आम रवाज़ हो त जेके रूलिंग क्लास हूंदियूं हुयूं त उहे असां वरी हरम ठाहींदा पोइ ॿाहियूं हूंदियूं हीअ हूंदियूं टाइलपुरनि जे सॼे दौर में तव्हां इहा शइ नथा ॾिसो माना उन वक़्त जा जेके कोड ऑफ कंडक्ट हुआ सोसाइटी जा या मुस्लिम जा या इवन देन जेका हिंदू जाती आहे पोइ इहो त एक्सप्लॉइट कयो वियो हलियो त बाबा मीरनि हीअ कयो इट वॉज़ ऑल एक्सप्लॉइटेशन वरना उन वक़्तु टोटल जेके डायलॉग थींदो या ॿियो थींदो उन में मेजॉरिटी जेका हूंदी जेके हिंदू दीवान हूंदा तव्हांखे यादि आहे जॾहिं हाराणी जंग में माना हिननि कब्ज़ो कयो त पोइ हिननि खे हो छो इट वॉज़ नॉट अ प्री प्लान्ड इहो ओचितो गॾु करण में अब्दुल नबी फोर्सिस गॾु कया ऐं ख़ान अब्दुल्लात खां कुझु हुतां अफ़गानिस्तान खां डिफरेंट फोर्सिस खां हुन माण्हू गॾु कया
30,000 जो लश्कर वठी आयो पे, उहो आइन टाइम ते हिननि खे उते रेज़िस्ट करियूं, माना कोई जंग का प्री प्लान कान्हे, जंग इम्पोज़ड हुई उहा हालाणी वारी जंग। त पोइ हीअ इमीडिएटली हे गॾु थिया, हिननि वटि 3,000 माण्हू आहे, हीअ हालाणी में जंग लॻी आहे, बहरहाल हिननि टेक ओवर कयो। हाणे टेक ओवर कयो त हिनखे डिप्लोमेसी जी त ख़बर ई कान हुई त सिस्टम खे हलाइबो कीअं, छो उन ज़माने में जेका सिंध जी जेका बि हुकूमत हूंदी, उहे जेका 3 फोर्सिस आहिनि पंहिंजे इलाइक़े में, मुग़ल हा, अफ़गानी हा ऐं ईरानी हा, इहे 3 फोर्सिस हूंदा जिन सां कंहिं न कंहिंखे एफिलेशन करणी पवंदी, जंहिंजो वरी हिकिड़ो सादो हिकिड़ो हिसाबु हूंदो ॾंड, अगरि एतिरो ॾंड ॾिबो आहे तव्हांखे सालानो एट जेको ए टाइम, हा एट ए ख़राज छॾिबो। ख़राज पाण वटि सिंधी में ॾंड चवंदा हुनखे, त उहो ॾंड माना मुक़ररु थियल हूंदो हुयो त धाड़े लाइ भोंग न ईअं ई जी हींअर वरी थोरो इनडायरेक्ट आहे, केतिरो डायरेक्ट हूंदो हिसाबु किताबु माना। सो बहरहाल उहो हिननि खे थियो त भई हाणे त टेक ओवर त करे वियासीं, हाणे कीअं करियूं, मुग़ल कमज़ोर थी चुका, त हाणे अफ़गान सां डिप्लोमेसी करणी हुई ऐं ईरान सां डिप्लोमेसी करणी हुई, त पोइ चयोसीं हाणे कंहिंखे माना कीअं कयूं। पोइ 2 डेलीगेशन हिननि ठाहिया। पहिरीं त विया ही टिखड़ शरीफ़ आहे हिते, पीर अब्दुर्रहमान जान सरहंदी वॾो, उहो आयलो मुरीदनि में टिखड़ में, त उते मोकिलियऊं कुझु डेलीगेशन, त साईं असांजो अफ़गानिस्तान सां को नेगोशिएट करायो माना, त हीअ डिप्लोमेट त कोन आहे न, हीअ त फ़ौजी आहे पाण सरकार जो। हुन चयो त भई हाणे मुंहिंजो को कंसर्न कोन्हे, पर हाणे पॉलिटिकली तव्हांजो बाक़ी आऊं तव्हांखे रेफरेंस तौरु तव्हां माण्हू मूंखे गॾे ॾियो, तव्हांजा हाली बि त ॻाल्हाइनि, दरबार जेका आहे उन में तव्हांजो डेलीगेशन जी एंट्री करण या उते जेका निगोसिएशन आहे उन में फैसिलिटेशन ऐं करे सघे थो, बाक़ी ॿियो कुझु। ॿियो डेलीगेशन ठहियो त भई ईरान सां वञी रुजू कजे, उन्हनि सां ॻाल्हाइजे, त पोइ उन टाइम ते जेको मुक़ररु थिया, उहे मुक़ररु थिया 2 माण्हू, हिकिड़ो कैसर ख़ान निज़ामाणी जंहिंजे नाले टंडो कैसर आहे, ऐं ॿियो त दीवान गिदूमल। हाणे दीवान गिदूमल जी फैमिली जो वॾी कंट्रीब्यूशन आहे, ऐं सिंध जो हुन त वॾे में वॾो जेको सेठ हो, चाहे दरियाई जेका बिज़नेस आहे उन ते वॾे में थियो, मेन हो दरिया। हीअ कराची त पोइ माना नाउमल वञी सेटल कयो, जॾहिं उहो कलात वारनि खे कलोड़नि जे दौर में को खून बाह में जेका सिबी में जंग लॻी, ख़ान कलात मारिजी वियो, त पोइ उन में हिननि खून बाह में कराची जेका आहे सा मुग़ल दरबार में फ़ैसिलो थियो त बाबा हाणे इहो खून बाह में तव्हां कराची ॾेई छॾियो। त हिन वञी हिते उन्हनि खां कुझु इजाज़त वठी, या उन टाइम ते जेका बि हुई उन्हनि खे रेंट ऑफ लैंड, ऐं अची हिते जेडी नई ठाही, छो त हुते हू दीवान गिदूमल जी फैमिली सां कारोबार में पुॼी न सघियो। इहा प्रोफेशनल राइवरी हुई, ऐं को कुझु कोन हो त को उन्हनि खे, पर हुनखे इहो विजन हो त ही नई ज़मीन ते करे सघां थो, न मजबूरी हुई, मजबूरी हुनखे इहो हो त भला ॿियो पर ॼाणे पियो, कारोबारी माण्हू हो, कारोबारी माण्हू हो, ॾिठो हिते आहे लियारी नदी आहे, हिन में मिठो पाणी आहे, हिते अची हुन फैसिलिटी वठी कोट ठारायो, जेको जेटी वारो पासो होॾां उहो दर खुलंदो कोट, हिते बि ॾिसो न उन टाइम ते 200 माना हथियारबंद रहंदा, ऐं 3-4 तोबूं हूंदियूं हुयूं, जंहिंखे इजाज़त हुई ख़ान ऑफ कलात जी, त भई हिते आसे पासे ॿिया माण्हू को कबीला या ॿिया को अटैक न कनि, त उहो प्रोटेक्शन सां मिलियल हुई। तो लियारी नदी जो जेको कोट जो दरवाज़ो माना हुन पासे खुलंदो हो, समुंड वारे जेटी वारे पासे, उनखे सॾींदा खारो पाणी, खारा दर हूंदो न, खारो कोट जो दर हो, खारे पाणी ॾो जेको दर पे खुलियो, खारो दर, हीअ खारो दर आहे। ऐं जेको वरी मलीर नदी ॾांहुं ते खुलियो, मिठे पाणी उभरंदे पासे वारो, उहो थियो मीठा दर, मिठो दर, छो हिते माल लहंदो, हिते स्टोर थींदो। पोइ हितां हिन माना जेका दरियाई सिंध जे उभरंदे पासे उलहंदे पासे वारी जेका बि ट्रेड आहे उन ते हिन पाण खे माना डोमिनेट कयो। उते थोरो हुननि जो इन्फ्लुएंस बि हो ख़ान ऑफ कलात जो, छो त परियां बलूचिस्तान जा काफ़ी इलाइक़ा ॿिया इहे सभु अंडर हुआ ख़ान ऑफ कलात जे। त पोइ हीअ राइवलरी हुई, माना असुल में दीवान गिदूमल जी फैमिली जी ऐं पंहिंजो नाउमल जी फैमिली जी, जंहिंमें पोइ हुन वञी अंग्रेज़नि जो साथ ॾिनो। भला अंग्रेज़नि जे साथ जी ॻाल्हि आहे त थर जे उमरकोट ऐं एॾां ही जो मीर हुआ त हिंदुनि ऐं मुस्लमाननि जो रवैयो छा हो अंग्रेज़ जे पासे? हा, उन में जेको फस्ट हुननि मोकिलियो हो हिते हैदराबाद में मीर नूर मोहम्मद, उहो थी वियो बीमार। उन टाइम ते हुनजे इलाज जे लाइ कच्छ खां माना
डॉक्टर घुराए पियो छो त हीअ मुगलनि ते बि कब्ज़ो कयो वापारियुनि ऐं डॉक्टरनि जे थ्रू डॉक्टर बेसिकली हुननि जा इंटेलिजेंस जा माण्हू हूंदा हुआ दे ट्रेंड फॉर इंटेलिजेंस त उनखे मोकिलियऊं त हिननि खे ख़ुशी थी त भई हाणे असांखे बाए ज़मीनी रास्ते कच्छ में त अंग्रेज़ त काफ़ी वक़्तु अॻु अची वेही रहियो काफ़ी वक़्तु अॻु अची वेही रहियो त असांखे लैंड रूट तां सॼी नॉलेज मिलंदी त असांखे त फैसिलिटी थींदी सिंध खे इन रोड अप्रोच करण जी ऐं जॾहिं हू पाण लिखे थो किताबु आहे मुंहिंजे ख़्याल में नालो मूंखे अञा ज़हन मां रही वियो पर आहे तारीख़ पेज में त अंग्रेज़ चयो त मूंखे रिसीव करणु आयो त ख़बर पई दीवान अचे मूंखे ॾाढी ख़ुशी थी त लाज़मी का मुस्लिम गवर्नमेंट आहे ऐं हीअ दीवान आहे मूंखे रिसीव करणु आयो आहे हाणे सॼो वाट मुंहिंजी सफ़र में गॾु हूंदो त हिन खां मूंखे कुझु नॉलेज मिली वेंदी हू पाण लिखे थो त हू माना एॾो ट्रस्टवर्दी एॾो वफ़ादार हो जो जितां जितां मूंखे वठी पिया आयो टोटल उहो आहे को 10 ॾींहंनि में माना हुनखे वठी आयो आहे हुतां कच्छ खां अहिड़े हंधा वठी आयो जो जिते का न वसंदी हुई न पाणी जो ज़रियो मूं सम्झो हितां आयासीं त मरी वेंदासीं हेॾे पोइ वरी जॾहिं हिननि अॻिते हली जॾहिं कांकर कई पोइ हुननि चयो त हुन त वॾो असां सां बिट्रे कयो माना पंहिंजे गवर्नमेंट सां एतिरो सिंसियर हो ॾिठल वाइठल इलाइक़नि मां घुमियो ई न ॾिसो न तव्हां कलुड़ियुनि जे दौर में मियां ग़ुलाम शाह जे दौर में हैदराबाद जॾहिं शिफ्ट थी कैपिटल त सॼो इहो क़िलो जेको आहे इन जी रिनोवेशन दीवान गिदूमल जी फैमिली कयो ऐं जेको कचो क़िलो हाणे त उहो ख़तमु करे छॾियो अथनि इनक्रोचमेंट में इहो सॼो कंस्ट्रक्शन जो जेका आहे कास्ट आहे उहा दीवान गिदूमल भरी त वरी इन ई फैमिली मां वरी अॻिते जेको अचे थो दीवान गिदूमल खे मोकिलियो थो वञे माना एॾा ट्रस्टवर्दी हुआ न हेॾो वॾो निगोसिएशन करणु वञे पई माना इहे फ़र्क़ु कोन आहे हाणे मूंखे तव्हां ॿुधायो वालिद साहिबु इलेक्शन थो विढ़े मीर ग़ुलाम मुस्तफ़ा रईस ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी सां ठीकु आहे पोइ छा थियो इलेक्शन में रईस हो कांग्रेस वालिद साहिबु हो लीग मां ठीकु पोइ छा थियो खटे वियो इलेक्शन वालिद साहिबु खटियो ठीकु फस्ट टाइम इलेक्ट थियो होॾां अरबाबनि मां उन्हनि जी विनिंग थी ठीकु ऐं होॾां राणा अर्जन सिंह आहे उहो जेको आहे खटे आयो उन वटि मूं ॿुधायो त नेहरू अची वेठो त तूं ख़बर आहे त हीअ त हिंदू मेजॉरिटी आहे ऐं तूं राजा आहीं मस ॻाल्हि जो हे राजा ई जो हिकिड़ो माना कैटेगरी आहे राणा हिते पाण हू राजा सॾींदा हिते राणा सॾींदा तूं जेकॾहिं माना खटे आए त इहो इलाइक़ो त सॼो हलियो वेंदो हलियो उनजो रीज़न हो राणू जेकॾहिं न चाहे त 2 सीटूं कांग्रेस कटे वञा अच्छा ऐं इहो सभु जो सभु इहो मीरपुर डिवीज़न सॼो इंडिया जो थी वञे सभु इंडिया जो हुजे छो त बाउंड्री पए ठही इहा राणा फैमिली जी वॾी कंट्रीब्यूशन आहे असां वटि मुसीबत इहा आहे त हिस्ट्री खे सही नमूने सां नैरेट कोन थो कयो वञे त कहिड़ा मोशन आहिनि कहिड़ा आहिनि बाउंड्रीज़ खे सिंध खे जेको सेव करे विया इहा ही सिंध जो जेको ही शेप आहे न त अञा बि सिंध थोरी नंढड़ी थी वञे हली आहे त इन में वॾो कंट्रीब्यूशन रीज़न इहो हाणे वालिद साहिबु घणो वक़्तु आहे बसि उहो जीअं पाकिस्तान ठहे थो उन खां पोइ वरी ॿी जेका असेंबली थी अचे वरी उन में बीहे थो वरी उन में खटे थो अचे मसइलो उहा मुंहिंजे ख़्याल में 51 या 52 में बि इलेक्शन थी आहे हिकिड़ी वरी इमीडिएटली थी 47 में बि का हुनखे कयूं मत ॻाल्हियूं पर बाज़ाब्ता इलेक्शन वरी थी आहे 51 या 52 में थी आहे वरी उन में खटियो ऐं पार्लियामेंट सेक्रेटरी बि रहियो उन खां पोइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन तंहिं ज़माने में प्रेसिडेंट लोकल बोर्ड त सांगड़ जो बि काफ़ी हिसो जेको आहे उहो इन में गॾु हो हिकु वन डिस्ट्रिक्ट माना काफ़ी इलाइक़ा सांगड़ जा हीअ खिपरो आहे कुझु ॿिया इलाइक़ा इहे बि एनेक्स्टो आहे उन ज़माने में थर पार्कर ज़िले जो नालो थर पार्कर उन ज़माने उन में गॾु उन्हनि जो रहियो पोइ वरी उन खां वालिद साहिब खां पोइ वरी असांजो चाचो ॿ दफ़ा न वालिद साहिबु सियासत करिए पोइ हैंड ओवर कई वरी पंहिंजे भाउ खे अच्छा हा ऐं पाण छा कयईं आख़िर पाण वरी एग्रीकल्चर ऐं वरी इन पासे रुझान कई ऐं वालिद साहिबु नंढे हूंदे जूं जेके डायरियूं आहिनि त माना लिखंदो हुआ उन ज़माने में जॾहिं 8th जो स्टूडेंट आहे मैट्रिक जो स्टूडेंट आहे उन टाइम ते इंग्लिश में जे ऐं फिलावरिकल इंग्लिश माना छो असां मेडिकल पढ़ियासीं पर वालिद साहिब खे अंग्रेजी में ख़त लिखंदे ॾींदासीं त 10 चुकूं निकिरंदियूं उन ज़माने तो उन ज़माने में पाण सेल्फ क्वेश्चन माना
हीउ तूं कमु छो थो करीं, वरी उनजो जवाबु लिखंदो। ऐं डेली उहे डायरियूं तव्हां छपायूं आहिनि? डायरियूं छपाई कोन, छो? इहा कोताही आहे। अच्छा, हाणे उन में जो कोताही भई कॾहिं हिकिड़ी, ख़तमु कंदव? हाणे तव्हांजी नसीहत सां, हा, मूंखे फ़ोटो कापी ॾियो। हा, उन में वरी उहो माना हिकिड़ो लेजर वांगुरु हिकिड़ो बुक रखियलु, उन में माना डेली हिकिड़ी लाइन ते राइटिंग तमामु सन्ही हूंदी हुई, वालिद साहिब जी घणो करे इंग्लिश में ई लिखंदो, त उहो हिकिड़ी लाइन में लिखंदो उन ॾींहुं जो इवेंट छा थियो, जेके मेजर को अहिड़ो इवेंट थियो उहो लिखंदो। ऐं डेली डायरी वरी जुदा हूंदी, उहा 1 पेज डायरी हूंदी। इहो यको कंटिन्यूसली। ऐं पंहिंजे दौर में मतिलबु हिकिड़ो डिसिप्लिन माण्हू चइजे, वाह वाह, ईअं तमामु डिसिप्लिन लाइफ गुज़ारी। जवानी ॾाढी लग्ज़री गुज़ारियईं। वरी जॾहिं रिटायरमेंट एज मीर साहिबु हुन लग्ज़री में छा हो? हा, लग्ज़री में वाले साहिबु चवंदो त तव्हां हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो त इहो शिकार, हा, ठीकु आहे। ॿियो उन ज़माने में माना फस्ट असांजी फैमिली में गाॾी वठण वारो पहिरीं गाॾी थर जी, नौजवान हुनजी आहे। एज में पहिरियों दफ़ो इहा गाॾी वठणु, ऐं 41 में शिकार में 41 में गाॾी वरितईं। 41 हा, तव्हां ॿुधायो। 41 में 41 में गाॾी वरितईं। ऐं ॿियो त वाले साहिबु चवंदो तव्हां ॾींहं में हिकिड़ो दफ़ो शेव था करियो, ऐं 2 दफ़ा कंदोसि। माना छो भला? कंहिंसां मुलाक़ात न, मतिलबु इहो ख़ुशपोशी। ऐं घटि में घटि ॾींहं में 2 दफ़ा ड्रेस चेंज थींदी, पर जेकॾहिं न थींदी त हीअ कॉलर ऐं कफलिंग्स जेके आहिनि अंडर आर्म ऐं हीअ जॻह अंडर कॉलर, उहे वरी हूंदा पघर थी वञे तो निकिरी वञे हलियो माना, उहो वरी ॿियो कॉलर लॻे माना। अच्छा, इहो हूंदो। ऐं कहिड़े इवेंट ते वञिणो आहे, माना 100 3 पीस कंप्लीट सूट। ऐं असां त टाइम पोइ नंढे हूंदे पे अल्टर कराए पातासीं सभु। मतिलबु उन ज़माने जो हिकिड़ो मतिलबु असांजी फैमिली में थी सघे त ॿिया बि हुजनि, ख़ुशपोश। ऐं जेका शइ वठणी आहे फैमिली में माना पहिरीं वठणी आहे। माना उन ज़माने साउंड वारी फिल्म आयो, प्रोजेक्टर आया त पहिरियों वरितो। 1200 रुपए में तंहिं ज़माने में फिल्म घुराइबी, 25 ॾींहंनि लाइ ॾींदा, छो त फैमिली ॿाहिरि सिनेमा कान ॾिसी सघंदी। 1200 में? 1200 रुपया। हा हा, इहा सॼी पोइ एॾो वज़न हूंदो हुन में, इहो 35 साउंड वारी हूंदी। साउंड वारी, हा, इहा हूंदी हुई मुंहिंजे ख़्याल में 32 mm जी। 32 mm जी। 35 mm। हा, 35 mm। ऐं ॿी हूंदी हुई, उहा नंढड़ी हूंदी आहे 12 mm जी, हले उहा बि गूंगी, चवंदा हुआ गूंगी आहे। उन जा प्रोजेक्टर, उन जूं कैमराऊं, या उन ज़माने में माना स्पेशल मेड हॉलैंड मां उतां माना हथियार घुराईंदो। न माण्हू आयो सर, उते जो कंपनी जो इनवॉय आयो, एक्सलेसर होटल हिते कराची में रहियो। ऐं उन ज़माने में बाक़ाइदे कहिड़ो शौक़ु आहे शिकार जा, कहिड़ा एंगल आहिनि, बांह जो छा आहे, मतिलबु माप छा आहे, खाॿड़ आहे साॼड़ आहे, उहो माना माप ते 7 माण्हू ठारायूं, जंहिंमें हिकिड़ो अब्दुल सत्तार पीरज़ादे ठाराई, हिकिड़ी वालिद साहब ठाराई, हिकिड़ी मीर बंद अली ख़ान ठाराई, ऐं हिकिड़ी मीर गुलाम अली ख़ान ठाराई। ईअं ॿियो कुझु आहे त 7 माण्हू आहे। उन्हनि लाइ उहो स्पेशली उन्हनि एज़ अ ग्रुप उनखे सॾायो। हिकिड़े जी पोइ हुनखां वरी धकाइण आहे, ॾिसे त भई सही आहे, पोइ फ्लैक्सिबल गन हुई माना। पोइ उहा उन ज़माने में माना हर शइ जेका वठणी आहे सा सुठी वठणी आहे, ऐं अवलियत जे बुनियाद ते वठणी आहे, इन क़िस्म जो माना जेको बाज़ौक़ माण्हू। ऐं साईं पोइ वरी छॾियूं त वरी यकदमि वरी छॾी न, वरी ईअं सिगरेट माना वाले साहिब जा हुतां VP थी ईंदा टिन पैक में, 50 जो टिन हूंदो इंग्लैंड मां, माना उहो काठ जी पेटी हूंदी हुई, 50 दॿा हूंदा, फ़ी दॿे में माना 50 सिगरेट हूंदा। ऐं वरी सिगरेट ठाहिण जूं वरी नंढियूं मशीनूं जुदा हूंदियूं, कागर विझी, असां नंढे हूंदे रांदि करे करे असां उहो सभु विञाए पूरियूं करे छॾियूं। ॿियो वरी समुंडी फिशिंग जो शिकार करिणो, उनजी ड्रेस अलॻि, उहो पूरो सॼो सेटअप। जेकॾहिं मिठे पाणी जी में शिकार करिणो आहे त उन जूं ड्रेसूं, उनजो सॼो किट, वरी उहो वरी उनजूं राडूं, उनजा ॿिया, मतिलबु हर हिसाब सां एतिरो सेचुरेटेड माण्हू। वाहिद असांजो घरु, हालांकि सभु पैसे वारा हुआ उन टाइम ते, जंहिंमें माना लाइट अञा बि ख़ासि कान आई, त पोइ टाटा वारनि पहिरीं कारखानो ठाहियो त पोइ लाइट आई वालकट वारो। उन खां अॻे माना मीर ख़ासि शहर में लाइट कान हुई। वाहिद असांजो घरु हो जंहिंमें इहो जनरेटर हुन ज़माने में
जनरेटर हा हलंदो माना जनरेटर ते लाइट हुई कंहिं वटि बि कान्हे इवन हिन में का शहर में बि कान्हे हुई लाइट असांजी फैमिली जा ॿिया बि माशाल्लाह सभु मतिलबु सुखिया वेल आहिनि। ऑफ माण्हू आहे पर बि इन क़िस्म जो मतिलबु शौक़ु वरी इहो जी शयूं छॾींदो वियो त मां सभु शयूं छॾी बोरची हूंदो उन ज़माने में हिकिड़ो हूंदो वालिद साहिब वटि बड़े में कंदा इंडिया खां को आयो असां तंहिं ज़माने त इंडिया पाकिस्तान गॾु हो पर उन ज़माने में रखियलु उन ज़माने में 1100 रुपया पे हुई 1800 हा उन जे अंडर में 6 मसालची हूंदा अंडर माना जेके मसाला ठाहींदा। हा पोइ वालिद साहिबु हू चवंदो त जेकर 200 महिमान तव्हां वटि अचनि था त मूंखे रुॻो कलाक खे ॿुधायो हा ऐं रोज़ पुछंदो हुयो त कैटेगरी कहिड़ा आहिनि ऑफिसर आहिनि ज़मींदार आहिनि सियासतदान आहिनि राज जा माण्हू आहिनि बसि मूंखे इहो ॿुधायो उहो तयारु करे वठंदो पोइ जॾहिं वालिद साहिबु पॉलिटिक्स छॾी त पोइ जाम सादिक अली हासेकार आयो हुते ॻोठु चइजा हाणे इहो बुरची त जाम सादिक अली पंहिंजे दस्तरखान जो हा बादशाह हो कांबू खान जो पुटु कांबू खान जो पुटु हासेकार आयो चए हाणे तव्हां सियासत कोन था करियो हाणे इहो बुरची आहे मुंहिंजे हवाले करे पोइ वठी पोइ वालिद साहिबु आख़िर में ज़मींदारी कई वालिद साहिबु ज़मीनदारी पहिरीं त सॼी फैमिली जी ज़मीनदारी चेयरमैन ॿियनि छॾी न उहो पंहिंजो टेन्योर पूरो करे टेन्योर पूरो हा टे पोइ पंहिंजे भाउ खे माना जे हवाले कई जॾहिं पॉलिटिक्स चाचा बीर तव्हां कॾहिं ॼावा आहियो आउं आयो आहियां 1954 3 जून 1954 वालिद साहिबु तव्हां घणा साल ॾिठो पोइ वालिद साहिबु 93 ताईं आया 93 हा हयात गॾु वालिद साहिब रहियासीं एसोसिएट सिखियोसीं हुन खां घणो कुझु सिखियोसीं पिरायोसीं माना त लॉन्ग टाइम एसोसिएट रही आख़िरी सुवाल थो पुछां तव्हांजे हिन फैमिली जे अफेयर्स ते अवां भाउर भेणूं घणा आहियो असां मतिलबु 2 भाउर हुआसीं 2 भेणूं भाउ वॾो हो उन खां पोइ वरी भेण थी 2 साल खां पोइ वरी उन खां पोइ 4 साल खां पोइ आउं थियुसि पोइ असांजी जेका वरी सेकेंड सिस्टर हुई शी वॉज एडॉप्टेड सिस्टर माना अच्छा त माना टोटल 4 ॼणा आहियो 4 ॼणा फैमिली में 4 ई आहियो न गुज़ारे विया टई गुज़ारे विया हा 3 गुज़ारे माय अकेला आहियो अकेला हाणे तव्हां ज़मींदारी था कयो हाल फ़िलहाल ठीकु आहे नाज़रीन मीर अमाला टालपर साहिब जे असां सॼी फैमिली जो थोरो हिकिड़ो मुख़्तसिर तारीफ़ अवां जे अॻियां पेश कयो वरी मीर साहिब सां ॻाल्हाईंदासीं कंहिं ॿिए मौक़े ते ॿिए इशू ते ऐं मीर साहिबु जीअं ॿुधायो त हिकिड़े बाज़ोक बाशौक़ ख़ुशि अख़लाक़ ऐं ख़ुशि पोशाक फैमिली सां पढ़ियल ॻढ़ियल ऐं इस्ताईं जो थर में पहिरीं जीप हुनजे वालिद आंदी मीरपुर ख़ासि में पहिरियों बल्ब हुननि जे घर में ॿरियो जनरेटर हुननि जे घर में आयो फिल्मूं हुननि जे घर में आयूं हिकिड़ो वॾो हिसाबु आहे हिननि जी फैमिली जो पर पोइ फैमिली आहिस्ते आहिस्ते अॻिते छा थी करे पाण वरी ईंदड़ प्रोग्राम में उन ते ॻाल्हाईंदासीं लीडर टीवी ॾिसंदा रहो अवां जी वॾी महिरबानी